यार मीरल या बागड़न जी वाह जी छोकरिया असली मुझे दिल में घर करे भैया अल्लाह उन्हें तो बेइज्जती करे भाई तू तो चवी त घर करे भैया मां चीनी गोल में परेशान थियो। अरे बुझ न मीरल मु जड़न आशिकन पुराणन जी बेइज्जती थींदी रहंदी आ बाबल तू है आशिक या ताने क़यामत जी निशानी आ। अरे छो क़यामत जी निशानी आ मां माण्हू न आया छा सुहिणो सेबतो भलो सेठ छा ॿुधाए मुंह में साह कोन्हे तव्हां ऐं माण्हू माफ़ कजो सेठ मूंखे ख़बर नथी पवे। छा मतिलबु आहे तुंहिंजो ख़बर नथी पई माना सेठ माना खे छॾ कुझु ख़ुदा बि कर पंहिंजी उमिरि ॾिस ऐं वरी हुन छोरी जी बि उमिरि ॾिस आहे बि ॾाढो चरियो। अरे उमिरि में छा आहे वाहड़े वाह को एतिरो वॾो थोरो ई आहे इहे वार इहे अच्छा अची खरिया आहिनि तिन खे बि मां रंगड़ो बगड़ो हयो थो वता ठठो कयो थो वता। सेठ मां तव्हांजी बेहाई खे वाकई सही चवंदा आहिनि त व्याजी माना। अरे मीरल हाणे ज़बान ते कंट्रोल कर असां आशिकनि जी बेइज्जती थो करे निभागा मां सम्झां थो। अरे हिन छोरीअ जी अड़ ॾेई तूं मुंहिंजी बेइज्जती थो करीं। सेठ मतिलबु त सभु सम्झी थो पर मुंहुं जी पकाई नथो छॾीं। हाणे बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हू इन बागड़ी ऐं असांजो मुस्लमान इहो रिश्तो कीअं थींदो सेठ। अरे बाबा जॾहिं मूं जहिड़े वॾे सेठ खे एतिराज़ न आहे त हुननि खे पोइ छाजो एतिराज़ हूंदो। ॻाल्हि तव्हांजी न आहे साईं पर बागड़ी तव्हां ते न बीहंदा। अरे छो न बीहंदा मां को अहिड़ो वियल आहियां छा ठठ में वेठो आहियां पर हथ में लहे सां। न तूं वयल किथे आहे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त जंहिंजे करे मतां बागड़ी राज़ी थी वञनि। अरे कहिड़ी मीरल जल्दी करे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए न। तुंहिंजी शिकिल गोह सां मिले थी मतां इन आसरे ते बागड़ी खणी रिश्तो ॾेनी। अरे मीरल शर्म कोन थो अचे मुंहिंजो इश्क में वञे थो सिर तूं वरी मूंसां चर्चा थो करे। बसि मीरल को ख़ुदा पुॼंदी बाक़ी असांजी बात न आहे वॾो को चंडो आहे। चाचा छो दुकान बंदि करे हिते वेठो आहीं दिल्ली न लाइ 2 ॾींहंनि में फसल लहंदो धंधो ॾाढो भलो थींदो कारोबार बि खुलंदा रोज़ी बि थींदी। अरे कमाई त थींदी पर निभागा तूं बि त कमाइण ॾे न। हा चाचा मां न ग्राहक जे मथां बंदूक झलियो बीठो आहियां ख़बरदार मथां सामान वरितो अथव। अल्लाह जे नाले ते फ़कीर खे ख़ैरात ॾींदा हुजो। माफ़ कर बाबा खुलिया कोन्हनि के खुला न आहिनि त ॿधा ॾेई छॾो। अरे ॻाल्हि त ॿुध भला ज़िद आहे छा चयोमांइ न त माफ़ कर। ज़िद छा जो टाफी बाफी खीसे में हुजे तूं हाई ॾेई छॾींदा हुजो। अबा तोखे माफ़ी चयो आहे न हाणे छॾ न ज़िद यार। असां ग़रीब माण्हू छो ज़िद कंदा हुजूं पर तव्हां बि कुझु ग़रीब जो क्या छित कंदा हुजो। तुंहिंजी मर्ज़ी चाहे तोखे 2 खीसा ख़ाली करे ॾियूं। खीसा ख़ाली करे छो ॾींदा हुजो भला तव्हां 2 पिनंदा हुजो छा। अॼु पहिरियों चकर निकितो हुजां पिनण मंगड़ ते पोइ ॿाहिरियूं कंदा हुजो। फ़कीर हाणे घणी बकवास न कर हणी डंडो मथो न फाड़े छॾियां। असां अॼु ई पंहिंजे परेशानियुनि में वेठा आहियूं धंधो थी वियो आहे ठप रोज़गार आहे कोन वधाए ख़ैरात न ॾे त न ॾे मगज छो फाड़ींदो हुजी छप्पा को बेकार हुजी घर जी कावर मुंहुं मां कढंदो हुजी। मार फ़कीर हुया पकड़ी बस समझ जान छॾी अथई हाणे इहो मूं ते इल्ज़ाम हणजां हिनखे मूं चयो तुंहिंजी बेइज़ती थी। मूं कोन चयो इशारा जो करे मां न पोइ ॾिसां कोन पियो कयांसि इशारा घर खां जेॾीमहिल चाचा निकिरी न इहो यादि रखो तय कर त ॿाहिरि तुंहिंजी बेइज़ती थींदी। चूड़ियूं वठो सामान वठो चूड़ियूं वठो प्यार जो सामान वठो ॾाढो सुठो सामान हुजे सिंगार जो
वठो गजल वठो चूड़ी वठो चूड़ी वठो सदको वञाए मुंहिंजी कृष्णी ऐं छा थी खपाई एहे तू भला बड़ो हुजी छा मां केतिरनि शयुनि जा नाला वरता हुजम तोखे कुछ भी समझ में ना आयो हुजे ॿुधम त सही वरी बि पुछा ज़रूरी आहे मुंहिंजा सोना साईं एहे सोना के चई भंडारे मोहनरा सोनी हुंदी तुझी भेण सोनी हुंदी तुझी ज़ाल मूंखे ना चवंदो करिए उहे त आहिनि ई खजी जूं जिनड़ियूं एतिरियूं सोनियूं काथे आहिनि जेतिरी तूं आहे अल्लाह ए नूर जो कसम आहे सफ़ा बेसुरी आहे मुंहुं अहिड़ो अथसि ॼण तए जो पोयों पासो तुझी ज़ाल छोणी ना हुजे पोइ शादी सो कई अहिड़ी सां मां छा कयां कृष्णी बसि मिड़ई वॾनि मुंहिंजो कारो मुंहुं कयो हुजे इहो तुझे घर जो मसलो हुजे एहे तू मूंखे हाणे इहो ॿुधा तोखे कहिड़ो सामान खपंदो हुजे मूंखे कुझु बि न खपे अल्लाह बसि सिर्फ़ु तूं खपे ही मुंहिंजो हथ ॾिसंदो हुजे ही जे मुंहं ते लपाट हणंदी हुजां त 5 ॾींहं मानी न खाईंदो हुजे तू त वॾो को बेइज़्ज़त हुजे छोरी वॾी रज़न आहे पीउ जे ॾिसां मतिलबु त वॾनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ ई कोन्हे